नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। सूरत जे कामरेज पासे पेरोल ते छुटियल जुवान जी थी हत्या। सूरत जे कामरेज पासे आर्तवार जी देर राति जो ट्रिपल मर्डर में जेल मां 15 ॾींहनि जी पेरोल ते ॿाहिरि आयल जुवान जी हत्या थियण ते पुलिस जी टीम मौक़े ते पहुची वई हुई। गिर सोमनाथ जे ॻोठ में ज़मीन जे मुद्दे थी मारामारी। गिर सोमनाथ जे ॻोठ में ज़मीन जे मुद्दे ॿिनि परिवारनि जे विच में जानलेवा हथियारनि सां मारामारी थियण ते हिकु बुज़ुर्ग ते फायरिंग थियण जो पिणु आक्षेप थी रहियो आहे। जामनगर में कंस्ट्रक्शन जी ऑफिस मां 17 लखनि जी थी चोरी। जामनगर में आयल कंस्ट्रक्शन जी ऑफिस मां ऑफिस जे नेपाली चौकीदार सहित ॿिनि ॼणनि 17 लखनि जी रोकड़ चोरी करण ते पुलिस तहक़ीक़ात शुरू कई आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 ॾींहनि जे लाइ रशिया जे प्रवास ते। भारत जा वज़ीर आलम नरेंद्र मोदी 2 ॾींहनि जे लाइ रशिया जे प्रवास ते वञण ते मोदी ऐं पुतिन जे विच में भारत रशिया जे विच में बिज़नेस लाइ चर्चा करण में अचे, इहो मञण में अची रहियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण ते माण्हू परेशान। भारत देश में पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ आसमान ते पहुचण ते माण्हुनि जी परेशानीअ में वधारो थियो आहे। अघ वधण सां मुंबईअ में पेट्रोल अघ लीटर जो 84 रुपयनि ते पहुतो आहे। कर्नाटक जा भावी मुख्यमंत्री दिल्लीअ जी मुलाक़ात ते। कर्नाटक जे मुख्यमंत्री पद जे लाइ बुधर ॾींहुं जंहिंजी शपथ विधि थियणी आहे, अहिड़ा JDS जा कुमारस्वामी अॼु दिल्लीअ जी मुलाक़ात ते आहे ऐं हुन कांग्रेस जे नेताउनि खे इन्विटेशन शपथ विधीअ जो निमंत्रण ॾिनो हुओ।
राजकोट जे मोबाइल शॉप में लगी भाई। राजकोट जे साधु वासवाणी रोड ते आयल मोबाइल फोन जी शॉप में देर रात जो भाई लॻण ते दुकान में रहियल लखे रुपयनि जो माल सड़ी करे रख थी वियो हुओ। सुरेंद्रनगर जे सरकारी हॉस्पिटल जी दवाऊं मिलियूं कचरे जे दॿे मां। गरीब मरीज़नि खे दवाऊं मुफ़्त में मिलनि उन लाइ सरकार करोड़े रुपयनि जी ग्रांट ॾेई रही आहे। तॾहिं सुरेंद्रनगर जे हिकु ॻोठ मां सरकारी हॉस्पिटल जूं दवाऊं ॻोठ जे कचरे मां मिलंदे जांच शुरू कई वई आहे। राजकोट में चोरीअ जी शंका ते जुवान जी थी हत्या। राजकोट जे शापर ॻोठ में आयल फैक्ट्रीअ मां कचरो खणण आयल जुवान खे चोरीअ जो आक्षेप करे हुन जी हत्या करण ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। ॿ हज़ार 19 में मोदी ही प्रधानमंत्री थियण जी कई वई आगाही। राजस्थान जे मशहूर ज्योतिष गोपालाल व्यास पारां 2019 में नरेंद्र मोदी ही प्रधानमंत्री थियण जी ऐं 2022 में गुजरात में कांग्रेस जी सरकार अचण जी आगाही कई आहे। देश जा बाक़ी 4 राज्य कब्ज़े करण ते भाजपा जो फोकस। कर्नाटक में सभ खां वॾी पार्टी हूंदे भी सत्ता कब्ज़े करण में नाकाम रहियल भाजपा देश जा बाक़ी जा 4 राज्य तेलंगाना, आंध्र, पश्चिम बंगाल ऐं ओडिशा कब्ज़े करण जे फिराक में लगी आहे। अहमदाबाद जे नारोल में केमिकल फैक्ट्री में लगी भाई। अहमदाबाद जे नारोल लांबा रोड ते आयल हिक केमिकल फैक्ट्री में भाई लॻण ते माण्हुनि में दुगडोर मची वई हुई ऐं फायर जी टीम मौके ते पहुची भाई खे काबूअ में कयो हुओ। राजकोट में धार्मिक ग्रंथ जो थियो विमोचन। राजकोट जे काड़ीपत ॻोठ में एक धार्मिक ग्रंथ जो कथाकार मुरारी बापूअ जे हथां विमोचन कयो वियो हुओ, जंहिंमें केतिरा साहित्यकार पिण हाज़िर रहिया हुआ। अहमदाबाद में भरवाड़ समाज जी थी शिक्षण शिविर।
भरवाड़ समाज जे शागिर्दनि जे विकास लाइ अहमदाबाद में युवा भरवाड़ समाज पारां शैक्षणिक शिविर रखी वई हुई, जंहिंमें शागिर्दनि खे अभ्यास लाइ सहाय पिणु कयो वियो हुओ। मोरबीअ मां लूट विथ मर्डर जा आरोपी थिया गिरफ़्तार। मोरबीअ में ट्रक ड्राइवर जी हत्या करे लूट कंदड़ ॿिनि आरोपियुनि खे मोरबी पुलिस पारां गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। सूरत जे अडाजड़ में नए एसटी स्टैंड जो थियो उद्घाटन। सूरत जे अडाजड़ में 10 करोड़नि जे ख़र्चे सां ठाहिण में आयल नए एसटी बस स्टेशन जो मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे हथां उद्घाटन कयो वियो हुओ। अनेक बस स्टेन्डो पीपीपी धोरणे बस पोर्ट एरपोर्टनी जेम पूरती सुविधा सभर આપણે એક પછી એક બસ સ્ટેન્ડને બસ પોર્ટ બનાવી રહ્યા છીએ। આજે અડાજણનું બસ સ્ટેન્ડ ને બસ પોર્ટ તરીકે આજે આપણે ઓપનિંગ કર્યું છે, જેમાં બધી સુવિધાઓ એટલે કે 24 કલાક સફાઈ, ટોયલેટ બ્લોકની પણ 24 કલાક સફાઈ થાય, ઉપર ગેસ્ટ રૂમ હોય એર કન્ડિશન કે લોકો વાર હોય તો કલાક 2 કલાક શાંતિથી બેસી શકે। सूरत में तापी नदीअ खे शुद्धीकरण जो थियो प्रारंभ। राज्य सरकार जे जड़ संचय अभियान जे हेठां सूरत जी तापी नदीअ खे शुद्धीकरण ऐं उन खे खोटे वधी करण जो प्रारंभ मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे हथां कयो वियो हुओ। તાપી નદીને સ્વચ્છ કરી રહ્યા છીએ આપણે, સાથે સાથે નવી નવી ખેત તળાવડી, વન તળાવડી, કંટૂર તળાવડીઓ, પાણીનો મેક્સિમમ સંગ્રહ અને ધરતીમાં પાણીના સ્ત્રોત ખૂબ ઊંડા જાય અને વોટર ટેબલ ખૂબ ઊંચું આવે એ દિશામાં આપણો પ્રયત્ન છે। સમગ્ર ભારતનું સૌથી મોટું જળ અભિયાન આ ગુજરાત કરી રહ્યું છે। સાથે સાથે વધુને વધુ રિસોર્સિસને આપણે ક્લબ કરી રહ્યા છીએ। ડિસેલિનેશન એટલે કે દરિયાનું ખારું પાણીને મીઠું કરી અને એનો વધારો કરી રહ્યા છીએ। હમણાં જ અમારી સરકારે 800 કરોડનું ડિસેલિનેશન પ્લાન્ટનું ટેન્ડર ફાઇનલ કરી દીધું છે। જામનગર જિલ્લામાં જોડિયા ખાતે આ પ્લાન્ટ નખાશે, ટૂંક સમયમાં કામ શરૂ થશે। એવા 10 પ્લાન્ટ ઠેઠ હજીરાથી લઈને કચ્છ સુધી નાખવામાં આવશે। जूनागढ़ में औरत जी सरा ज़ाहिर थी हत्या। जूनागढ़ में तड़ाव दरवाज़ा पासे एक्टिवा जी टक्कर लगण जे मुद्दे एक जुवान एक्टिवा हलाईंदड़ औरत जे गले ते चाकूअ जो वार करे हत्या करण ते माण्हुनि हुन जवान खे पकड़े पुलिस जे हवाले कयो हुओ।
नड़ियाद में घर में पोटीअ जे जनम ते मल्हायो वियो जश्न। नड़ियाद में एक घर में पोटीअ जो जनम थियण ते उन जे दादे वॾो जश्न मल्हाए करे पोटीअ खे लक्ष्मी मञी करे गृह प्रवेश करायो हुओ। बोटाद में सरकार चणनि जी ख़रीदी बंदि कंदे कुर्मियुनि में छायो गुस्सो। बोटाद जे सरकारी गुदाम फुल थी वञण ते सरकार पारां करण में ईंदड़ चणनि जी ख़रीदी बंदि करण में अचण ते कुर्मियुनि में गुस्सो छायो आहे। भावनगर में उड़विन जो गॾु कयो वियो अंतिम संस्कार। भावनगर अहमदाबाद रोड ते एक्सीडेंट में मरियल 19 ॼणनि खे सरतानपुर ॻोठ में गॾु ई अग्निदाह ॾियण ते ॻोठ में ग़मगिनी छाइजी वई हुई। भावनगर में शराब जी 700 पेटियों भरियल टैंकर थियो जब्त। गुजरात जे डीजी स्क्वॉड पारां भावनगर जे उमराड़ा पासे आयल धोड़ा नज़दीक खां पेट्रोल पंप ते बीठल शराब जूं 700 पेटियों भरियल टैंकर कब्ज़े करे कार्यवाही कई हुई।
गांधीधाम पासे गैंग वॉर में फायरिंग थियण जी चर्चा। गांधीधाम पासे आयल मेघपर बोरीची पासे ब राजकीय नेताउनि जे विच में ज़मीन मुद्दे थियल झगड़े में फायरिंग थी हुअण जी चर्चा ज़ोर पकड़ियो आहे। नलिया में शॉक लगण सां ॿिनि मोरनि जी थी मौत। कच्छ जे नलिया में आयल अंबेडकर नगर में बिजलीअ जे थंभलनि सां शॉक लगण जे करे ॿ राष्ट्रीय पखी मोरनि जी मौत थियण ते तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। कच्छ में नाबालिगा ते बलात्कार कंदड़ सॻो भाउ थियो गिरफ़्तार। कच्छ जे मांडवीअ में नाबालिग नीगरीअ ते बलात्कार कंदड़ नीगरीअ जे सॻे भाउ ऐं हुन जे प्रेमीअ खे पुलिस पारां गिरफ़्तार करण में आयो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।